इन वक्त असां मौजूद आहियूं ॻोठ बाग लहबर में, जिते वाहिद बॉइज़ प्राइमरी स्कूल केतिरे अरसे खां ज़बून हाली जो शिकार आहे। उन हवाले सां हितों जे उस्तादनि ऐं ॿारनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हू कहिड़ी तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। असांजे स्कूल जी अटेंडेंस तक़रीबन 300 खां मथे आहे। असांजे स्कूल जी बिल्डिंग ज़बून हालत में आहे। उन जा चापड़ जेको आहिनि ॾींहं ब ॾींहं किरंदा रहनि था। असीं उस में कॾहिं पंहिंजी मदद पाण त मन ठाहियो आहे। वसवारनि खे असां अपील कंदासीं त असांखे बिल्डिंग ॾिनी वञे। ॿार जेके आहिनि वीचारा परेशान था थी वञनि, ॿार अची नथा पढ़ी नथा सघनि। असां परेशान हर टाइम ते असां वज़ीर आला वज़ीर तालीम सभिनी वस वारनि खे हथ ॿधी इल्तिजा था करियूं, ख़ुदा रा असां ते रहम कयो, असांजे ॻोठ ते रहम कयो, असांजे नंढड़ा ॿारनि ते रहम कयो। असांजे स्कूल जा चापड़ रोज़ बरोज़ किरनि था पिया। असांजे उस्तादनि पंहिंजे ख़र्च मां छापरो ठारायो आहे। अंदरि असां लिखी बि नथा सघूं, असां वेही नथा सघूं। असांखे महिरबानी करे नओं स्कूल ठारायो। असांखे नओं स्कूल ठारायो। टियों ॾींहुं असांजे साईं ते जापुर कयो, महिरबानी असांखे नओं स्कूल ठारायो। हितों जे उस्तादनि ऐं ॿारनि जो इहो ई चवणो हुयो त असांजे स्कूल जो नोटिस वठी जल्द खां जल्द ही स्कूल असांखे नए सिर तामीर करायो ॾिनो वञे। कैमरामैन ख़ान मोहम्मद चने सां गॾु अब्दुल वहीद मेयो, अवामी आवाज़ TV न्यूज़ पखो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।